मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं, रोज़े जी हालत में ऑक्सीजन वठी सघूं था या न? छा उन सां रोज़ो फासिद थींदो या न? अच्छा, रोज़े जी हालत में अगर कोई भी साथी दम वारो आहे या उनखे ऑक्सीजन जी ज़रूरत पई थी, ख़ाली ऑक्सीजन हवा वारी वठी सघे थो, ख़ाली ऑक्सीजन हवा वारी वठी सघे थो, उन में रोज़ो फासिद न थींदो। वरी ॿी जेकी ऑक्सीजन उन में ड्रॉप्स पवंदा आहिनि, नंढा दवा पवंदी आहे न, त उहा दवा जेकॾहिं विझंदो त उन दवा जो असरु जेकॾहिं निड़ी में हेठि लथो न त रोज़ो फासिद थींदो। कंहिंखे नॉर्मल तकलीफ़ आहे या ज़्यादा तकलीफ़ आहे न, त पहिरियों नॉर्मल ऑक्सीजन वठो। ॾिसो त ॾींहुं मिंट गुज़री वेंदो, कहिड़ो यार टेंशन थींदो, पर जेकॾहिं सफ़ा हिकिड़ी ईअं सम्झो ज़िंदगी ख़तरे में पइजी वञे, पोइ ठीकु आहे, पोइ इलाजु करे सघो था। भले रोज़ो जेकॾहिं फासिद थिए न, इन रोज़े जी रमज़ान खां बाद में कज़ा कजो। जेकॾहिं तकलीफ़ ज़्यादा वधी थी वञे, पर जेकॾहिं तकलीफ़ न आहे, कोई चए थो साईं बसि मां ख़ाली ऑक्सीजन वठंदो, दवा उन में नथो विझां, ख़ाली ऑक्सीजन वठंदो, उन में जेको मां बहितर थी वेंदुमि, त पोइ बहितर आहे त ख़ाली ऑक्सीजन वठे, उन में रोज़ो फासिद नाहे थींदो। बाक़ी उन में जेकॾहिं दवा विझंदो, दवा जो असरु निड़ी में हेठि लथो आहे न, त रोज़ो तव्हांजो फासिद थी वेंदो ऐं इन रोज़े जी रमज़ान खां बाद में कज़ा करणी पवंदी।